अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छारिस बालाज खान हाणे शाहनवाज खे मारे छॾींदो। छा वरियल खान हाणे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराईंदो। छा शेर दिल हाणे रस बालाज खान मथां हमलो करे उनखे मारे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आहे मेरे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बेल न करंदो काफ़ी असांजो हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजे टाइम वेस्ट करण बकराए हलो था मुंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो प्रेस बालाज खान जेको आहे शाहनवाज खे धमकी ॾींदो। उनखे चवंदो त मां सभ खां पहिरीं पंहिंजी घरवारी खे ऐं राणी खे मारे ऐं मंठार खे मारे उन खां बाद में तोखे मारींदुसि ऐं उन खां बाद शेर दिल खे मारींदुसि। छो जो तव्हां मुंहिंजे मथे ते ॿार आहियो, हर हाल में मां पंहिंजो ॿार लाहींदुसि। शाहनवाज चवंदो त रेस बालाज खान तोखे मोकल आहे, तूं घणो ज़ुल्म करे चुका आहीं, बहरहाल हाणे तुंहिंजो बि वारो अची चुको आहे जो असां तोखे माफ़ कयूं। ईअं कॾहिं बि नथो थी सघे। हाणे तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं पंहिंजी ज़ुल्म घटि कर। अगरि जेकॾहिं तूं अञा बि ज़ुल्म कंदे त पोइ तोखे केर बि न सहंदो ऐं पोइ तोखे क़बर बि नसीब न थींदो। रेस बालाज खान चवंदो शाहनवाज तोखे मोकल आहे, उन खां पहिरीं मां तोखे मारे पंहिंजी दिलि ठारे छॾींदुसि जीअं मूं तुंहिंजे पुट ऐं तुंहिंजे ज़ाल खे मारियो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरील खान जेको आहे शाहनवाज खे साफ़ साफ़ चई छॾींदो सभ खां पहिरीं मां जेको आहे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कयां ऐं पोइ सभई पाण में मिली करे सभु सलाह करे पोइ रस बालाज खान मथां हमलो कराईंदासीं ऐं रस बालाज खान खे मारे पंहिंजी दिलि ठारींदासीं। शाहनवाज चवंदो त हा वरील खान मां बि इहो थो चाहियां त हर हाल में इन रस बालाज खान खे मारियूं जीअं हिन ॻोठ में ज़ुल्म घटि थी वञे। छो हाणे ज़ुल्म असां खां वधीक बर्दाश्त नथो थिए, उनजे करे बसि सभई हाणे पाण में मिली करे इन रस बालाज खान खे मारे पंहिंजी दिलि ज़रूर ठारींदासीं। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे वरील खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो हाणे तोखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे, रगो तूं जेको आहे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कर। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे आज़ाद करण में कामयाब थी वियो त पोइ तूं इहो सम्झी छॾिया त रस बालाज खान असांजे हथां कॾहिं बि न बचंदो। अगरि जेकॾहिं मल्हार मूंसां गॾु हूंदो त पोइ इन रस बालाज खान खे मारे पंहिंजी दिलि ज़रूर ठारींदुसि ऐं हर हाल में राबेल जो प्लान निकलसि। वरील खान चवंदो त शेर दिल बसि तूं परेशान न थी, हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मां मल्हार खे आज़ाद कराए वठंदुसि। दोस्तों उम्मीद आहे कहाणी खे पसंदि अचे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जैसी थी मुंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।